जेको आहे सो वारदात थी आहे कहिड़े हंध ते वारदात थी आहे तव्हां अचो पिया ऐं जेको आहे सो बदअमनी ज़िले में वधी आहे छा था चवणु चाहियो? बेगन मां मुमताज़ अली एज़ ए चेयरमैन यूसी चाहीं ऐं सम्झा मां बिरिया खां आयुसि पे मूंसां जेको आहे पंहिंजे बिरिया रोड शहर जा इल्ताफ़ चनो ऐं कुझु माण्हू हुया पंहिंजा वास्ते वारा। पोइ मां जेको आहे जीअं आयुसि जलबाणी शाह किरासके में किरास करण खां अॻियां जेको आहे जीअं डॉक्टर नूर मोहम्मद जी चकी इहा बि मूं किरास कई आहे। अॻियां आयुसि त हिकिड़ा मोटरसाइकिल वारा मूंखे किरास कया, काफ़ी मोटरसाइकिलूं किरास कनि पियूं। मां बि उन्हनि खे सम्झां पियो त हीअ बि किरास कनि वेठा। किरास करे जेको आहे अॻिते आयुसि त जेको आहे हुननि गाॾी बीहारी त मूंखां ईअं सम्झो गाॾीअ खां 30 कदमनि ते उहे गाॾी हुननि परे बीहारी, हुननि हवाई फेर कयो बीह वञो त हाणे मुंहिंजी गाॾीअ जो बैक नंढो हू 125 ते आहे, हू कदावर माण्हू हुया, उन्हनि खे सभिनि खे माउज़र हुया, ॿिया बि हथियार हूंदा लिक में ख़बर कान्हे। पोइ सम्झा जेको आहे बीह वञो त पंहिंजो हीअ सिधा हिननि फेर बि कया आहिनि। पोइ मां गाॾी पंहिंजी अच्छा हुननि तव्हां ते सिधी फायरिंग कई? सिधी फायरिंग कया, मुंहिंजी गाॾी खे निशान आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। अच्छा हा माना तव्हां मौजानी तौर महफ़ूज़ रहियो हीअ बदअमनी जे हवाले सां रिपोर्ट दाख़िल कराई तव्हां थाणे ते? मां SHO मुनीर लगारी साहब सां ॻाल्हायो आहे, हुनजो सुबुह तव्हां भली अचो त तव्हांजी कंदासीं। छा था चओ इहा रोज़ बदअमनी हिते जेको आहे वधंदी पई वञे? शरीफ़ माण्हू बिना हथियार जे करे शायदि मूं वटि बि हथियार हुजे हा त मां हणी सघां, पर मूं वटि हथियार कोन हो। अलाह जो आसरो ऐं ग़रीबनि जूं दुआऊं हुयूं ऐं ओड़े पाड़े जूं दुआऊं जिन मूंखे पंहिंजे सही सलामत सिरनि सां पंहिंजे कबीले सां मां वेठो आहियां। ठीकु आहे। हालात ॾाढा ख़राबु आहिनि। छा था मुतालबो कयो हालातनि जे हवाले सां? हालात चवनि था अमुन त आहे कोन, जेकॾहिं पुलिस पिकेट बीठी आहे त उहा रोड ते बीठी आहे, हिकु हंधि बीठी आहे। हाणे हिननि जी त फुर माना यकी नाके ते आहे। हाणे जेके फुरनि था त उहे हाणे ज़ाहिर हिकिड़े सदावा ते बीठी आहे। थी सघे मां त ॾिठो त जलबाणी शाख ते अॻे लाइट हणंदा उते बि माण्हू कोन आहे। अच्छा हा न माण्हू कोन आहे, लाइट वग़ैरह तव्हांखे? लाइट वाइट न, हूअं हणंदा आहिनि पुलिस वारा, पिकेट हूंदी आहे जलबाणी शाख ते, ॿ माण्हू बीठा हूंदा आहिनि पर उते हुननि लाइट बि असांखे न आहे। ठीकु आहे।